थाणा बुला खान खां शौकत खासखेली जी ख़बर शामिल कंदासीं त अक़लियती मामलनि वारे सूबाई वज़ीर ऐं फोकल पर्सन रेन एमरजेंसी ॼाम शोरो गयाचंद इसराणी जो कोटरी तालुक़े जे यूनियन काउंसिल रायलो में बरसात मुतासिर थियल ॻोठनि जो दौरो करे फौरी बरसाती पाणी नेकाल करण जो हुकुम जारी कयो आहे। सूबाई वज़ीर पाणी जे नेकाल जो जाइज़ो वरितो, मुतासिरीन में टेंट विरहाया। सूबाई वज़ीर ॻोठ साईं ॾिनोमला, ॻोठ गुलाब खान, ॻोठ बिरोही समेत मक्सी मोहल्लो ख़ासखेली मोहल्ले जो भी पिण दौरो कयो। गयाचंद इसराणी खोसा मोहल्ले, कमराणी मोहल्ले जो पिण दौरो कयो ऐं बरसात मुतासिरीन जा मसला ॿुधा। सूबाई वज़ीर मुतासिरीन सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात मुतासिरीन जी तकलीफ़ुनि खां बख़ूबी आगाह आहियूं। सिंध हुकूमत मुतासिरीन जी हर मुमकिन मदद कंदी। मुतासिरीन खे टेंट समेत राशन फ़राहम कयो पियो वञे। सिंध हुकूमत मुतासिरीन जे नुक़सान जो अज़ालो कंदी। गयाचंद इसराणी चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पाण समूरी सिंध जे मुतासिर थियल इलाइक़नि जो दौरो करे रहियो आहे। सिंध हुकूमत मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। हुन चयो त हू पाण ज़िले जे मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे खैन हर मुमकिन सहूलत यकीनी बणाए रहियो आहे। ज़िले इंतिज़ामिया खे पाणी जे नेकाल समेत मुतासिरनि जो ख़्याल रखण जूं सख़्त हिदायतूं ॾिनियूं आहिनि।